एसपी मोटरवे सखर सेक्टर राणा मोहम्मद इस्माइल जो अरोड़ यूनिवर्सिटी सखर में रोड सेफ्टी सेमिनार के खिताब उन सिलसिले में आईजी मोटरवे सलमान चौधरी, एडिशनल आईजी साउथ रीजन मुनीर अहमद शेख ऐं डीआईजी मोटरवे सिंध मोहम्मद सलीम जी ख़ास हिदायतुनि ते अरोड़ यूनिवर्सिटी सखर में रोड हादसनि खे रोकण बाबति रोड सेफ्टी सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें रोड हादसनि खां बचाव ऐं ट्रैफिक कानून बाबति ॼाण ॾिनी वई। सेमिनार जो मेहमान ख़ास एसपी मोटरवे सेक्टर सखर राणा मोहम्मद इस्माइल हो, जॾहिं त यूनिवर्सिटी के उस्तादनि समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे वॾे अंग शिरकत कई। सेमिनार के खिताब में एसपी मोटरवे सखर राणा मोहम्मद इस्माइल चयो त जंग दहशतगर्दी ऐं बीमारियुनि सबब मौत जी शरह एतिरी नाहे, पर उन जे बरक्स रोड हादसनि में मौत जी शरह ख़तरनाक हद ताईं वधी रही आहे। सेमिनार के खिताब कंदे यूनिवर्सिटी के वाइस चांसलर ज़ाहिद हुसैन खंड चयो त रोड सेफ्टी बाबति मुफ़ीद मालूमात ऐं ट्रैफिक क़ाइदनि जी आगाही सां यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में शऊर पैदा थींदो। इन मौके ते मोटरवे पुलिस सखर पारां ट्रैफिक सेफ्टी ऐं कानून बाबति सवाल पुछा विया, जॾहिं जवाब ॾींदड़नि में इनाम पिणु विरहाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।